आप सब डॉक्टर साहबान का बहुत शुक्रिया कि आपने अपने कीमती वक्त में कुछ वक्त हमें दिया और यहाँ पसमानदा इलाका है, सहूलतों का भुगतान है सिंसियर के हवाले से, और हमें शूर भी नहीं है, इतना इल्म भी नहीं है। और खराबी दूसरी ये है कि जिनको शूर नहीं है, तो अगर एहसास हो मुझे मेरे अंदर शूर की कमी है तो भी फिर बात चल जाती है। हमारे अंदर शूर की भी कमी है और फिर ऊपर से ये भी हमारे अंदर चीज़ मौजूद है कि हमें मालूमात है, हमें शूर है, हमें सबका पता है। तो दोस्तों, कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाता है कि तुम इल्म वालों से पूछो। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाता है तुम इल्म वालों से पूछो। ये लोग आपके पास चल कर आए लगे तुम्हारा सिंधी में गाना थी सके तो कुछ ऐसा बाहर समझने में मुश्किल महसूस करना हो जाए, पर सारी वक्त में ऐसा डॉक्टर साहबान थी सके तो उनकी सिंधी समझने में मुश्किल थी हुई है। अल्लाह ताला फरमाए वाले इल्म वारनि खां पुछो। बाबा हाणे तव्हां असांखे जीअं कन जी डॉक्टर साहब ॿुधायो, जेके तव्हां दोस्त हिते मौजूदु आहियो, जमात इस्लाम मुस्लिमीन जा रुकन उहिदेदार, महिरबानी करे जेकी गुफ़्तगू थी आहे उन ख़ासि पॉइंट्स ज़रूरु मुंतख़ब कयो ऐं नंढा लीफलेट्स ठाहियो ऐं तव्हां दोस्तनि ते पहुचायो, न कि कन जे हवाले सां ऐं गले जे हवाले सां कहिड़ियूं एहतियाती तदाबीर हुअणु खपनि इहे ज़रूरु नोट कयो ऐं डॉक्टर साहबनि खां उनजी तस्दीक कराए पोइ सोशल मीडिया जे ज़रिए पंहिंजे दोस्तनि ते पहुचायो या तव्हां उन्हनि खे प्रिंट कराए पंहिंजे दोस्तनि ते पहुचायो। जीअं डॉक्टर साहब तव्हांजे साम्हूं जेके हेपेटाइटिस जे हवाले सां ॻाल्हि कई, जेको जहिड़े सां तालुक़ु रखनि थियूं बीमारियूं, त ॾाढो मुफ़ीद ऐं मुयसर ॻाल्हियूं थियूं। इहे बि तव्हां पॉइंट्स नोट कयो, मोटियूं ऐं सुठियूं ऐं हाज़िर उन्हनि खे तव्हां सोशल मीडिया ते लॻायो ऐं ॿियनि दोस्तनि ते पहुचायो। अॼु त उहो दौरु आहे जो हर कंहिंखे मोबाइल फ़ोन आहे, जीअं असांजे डॉक्टर साहब ॿुधायो पिए ऐं डॉक्टर मोहम्मद आलम साहब, हर एक के पास मोबाइल फ़ोन है। तो भाई इस मोबाइल फ़ोन को मुफीद चीज़ों के लिए भी तो हम इस्तेमाल करेंगे, सिर्फ ऐसी मशगूलियों में अपना टाइम बसर करें जिसका कोई फ़ायदा ना हो, उसके बजाय आप मुफीद मालूमात के उसूल में इन चीज़ों को इस्तेमाल करें। लेकिन अफसोस है कि हमारा ज़्यादातर वक्त जो मोबाइल फ़ोन पर जो सोशल मीडिया पर गुजरता है वो कितना मुफीद है वो आप और हम खुद सोच सकते हैं। तो एक तो चीज़ ये है कि वो ज़रूर लीफलेट बनाएं और इसको ख़ास पॉइंट्स सब दोस्तों तक पहुंचनी चाहिए। और दूसरी बात ये थी कि हम जब शूर की कमी है, पहले तो आप और हमें मानना पड़ेगा, ये एहसास हमारे अंदर आज हमें पैदा करना पड़ेगा कि हमें हर चीज़ का पता नहीं है। समझ रहे हैं? हमें हर चीज़ का पता नहीं है। कहते हैं इस चीज़ का क्या ऐलान कि कोई हम में से बोल दे कि मुझे हर चीज़ का पता नहीं है, कहते हैं आधा इल्म ये है। अगर कोई अड़ पढ़ल भी आए, ये अलग कभी को पढ़ी और वो जेकर इकरार थो करे तो उनखे हर शइ जो पतो ना आहे। अकल वारनि चयो आहे त अधु आलिम इहो, ॿिए तरफ़ जेको थोरो घणो उनखे पढ़ण लिखण अचे थो पर उनजे अंदरि इहो अहसासु पैदा थी वञे असां वञा त बाबा मूंखे सभु शइ जो पतो आहे। जीअं चवंदा आहिनि सिंधीअ में त कोए खे मिली हरीर, पोइ ऐलान करायो वञे पंहिंजी बिरादरीअ में त बाबा मां हकीम थी वियो आहियां, जंहिंखे तकलीफ़ अचे मूंखां हिते इलाजु कराए। सम्झो सही? त उन कुएं वारो असांजो हाल न हुजे कंहिं हिकिड़े माण्हूअ जे वाता का हिकिड़ी ॻाल्हि हुजे असां सम्झो त बसि हर मर्ज़ जो इलाजु, ईअं न आहे। असांखे हिन ॻाल्हि जो इक़रार करणो पवंदो त असांखे हर शइ जो इल्मु न आहे। ऐं जेकॾहिं मूंखां केरु मशवरो पुछण थो अचे सिहत जे हवाले सां त मां पंहिंजे अंदरि मां ज़िम्मेदार आहियां। हुज़ूर अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो त जेकॾहिं कंहिंखां मशवरो तलब कयो थो वञे उनजे बारे में तमामु वॾी गुफ़्तगू फरमाई अथनि, उहो फ़ौरन इहो मशवरो ॾेई न छॾे, उहो सोचे सम्झे त वाक़ई मां इन जॻह ते आहियां, मुंहिंजी एतिरी ॼाण आहे, हुनखे मशवरो ॾियो। असां बजाए हिनजे त पंहिंजो तरफ़ां हुनखे इलाजु न सिखिजो, हुनखे सही जॻह जी रहनुमाई ॿुधाए छॾ।
कंदुसि डॉक्टर साहबान जा नाला नोट करे ऐं अहिड़ा मुफ़ीद ऐं मुअसर डॉक्टर तव्हां हली वञो कराची। हाणे असां आयासीं हुते उन ॾींहुं त एयरपोर्ट ते आयासीं, सॼे माण्हू बीठा हुया त उहे इस्तक़बाल करण लाइ आया, अलाए किथां किथां बलूचिस्तान सरहद ऐं जन वीचारनि शायदि कॾहिं कराची एयरपोर्ट बि कोन ॾिठो हो। पर दोस्तो सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजनि प्यारनि जो तव्हां इस्तक़बाल करण विया हुयो। पर बाबा जेकॾहिं मां पंहिंजी इज़त नथो कयां, मां पंहिंजे वजूद जो ध्यानु नथो रखां, मां पंहिंजो क़दुरु नथो कयां, मूंखे पंहिंजी अहसासु कोन्हे त पोइ ॿिए जो अहसासु करणु मुंहिंजे लाइ केतिरो फ़ाइदेमंद थी सघे। सम्झ में ॻाल्हि आई सही? तव्हां असां पहिरियों पंहिंजी इज़त कयो, पंहिंजो क़दुरु कयो, पंहिंजो अहसासु कयो। जेकॾहिं तव्हां दोस्तनि जे इस्तक़बाल लाइ कराची वञी सघो था त सुठनि डॉक्टरनि सां मुलाक़ात करणु, उन्हनि जो मशवरो वठणु तव्हांजे लाइ वञण जी वधीक ज़रूरत आहे। आई सम्झ में ॻाल्हि? जो तव्हां हिते असां थोरा नोट पिया कयूं, डॉक्टर साहब ने फरमाया कि दिल्ली का मर्ज, डॉक्टर साहब ने फरमाया कि नफ्सियाती मसाइल, और हम बदकिस्मती है हमारी कि हम एक ही खातून के पीछे अगर कोई ऐसी तकलीफ है, क्योंकि उनको अपने एहसास बयान करने की ये मर्दाना मुआशरा है। हम मर्दाना शाही में सांस ले रहे हैं, मजहबी हम लोग हो या मजहब से बज़ाहिर वाबस्ता नबी नजर आए, जो भी हो ये मर्दाना मुआशरा है। पिदर शाही इसको बोलते हैं। औरतों की अहमियत हम उनको अपना जो उसको कुदरत ने जो उसको हक दिया है उसको देने के लिए तैयार नहीं। तो उन औरतों की हम खुशनुदी भी नहीं पूछते, उनकी रजा भी नहीं पूछते, ज़बरदस्ती भी उन पर मुस्तरद करते हैं। फिर उसमें बहुत सारी चीज़ें आ जाती हैं, क्योंकि ये तो हमेशा की यहाँ गुफ्तगू का मौजूद होता है। उसमें फिर उनकी विरासत के मामला आ जाते हैं, उनकी शादी के मामला आ जाते हैं, फिर बेचारियाँ वो उलझन का शिकार हो जाती हैं, जिसने डॉक्टर साहब ने फरमाया बीमार हो जाए। फिर हम ये फतवा लगा देते हैं कि इसको जिन ने पकड़ा। खुदा के लिए हम सब असां सभिनी खे अॼु या हितां जेके बि वेठा आहियो असांखे हिन ॻाल्हि ते हितां पूरो वाइदो करे वठिणो आहे त अल्लाह न करे जेकॾहिं कंहिंसां बि ज़ोरो थो पवे, ओलिको थो पके या उनजे मथां जिस्म ते का कैफ़ियत तारीफ़ थिए, फौरन सभिनी घर असांखे मुस्तनद डॉक्टर जे दिमाग़ी डॉक्टर ते रुजू कयो। सम्झो साईं? तव्हां दवा वठी आहियो डॉक्टर खां, पर पोइ असांजे पाड़ेसरी मूं जहिड़ो को मिली वियो, मां पुछियो भई डॉक्टर हिनखे त इहो मर्ज़ आहे कोन, पर जेको तव्हांखे चए थो पिया उनखे ॾिसो त उनजी पंहिंजी ॼाण इल्मु केतिरो। डॉक्टर जे एतिरा साल कॉलेज यूनिवर्सिटी में तइलीम हासिल कई आहे, चवंदा आहिनि हिकिड़े डॉक्टर वटि जेके माण्हू तव्हां असांखे मशवरा था ॾियो उनजो मिसाल हिन मां शुरू कयो। डॉक्टर वटि हिकु नजूमी आहे, नजूमी चयोसीं मूंखे मुस्तक़बिल जो ख़बर पवंदी आहे, मुस्तक़बिल जी ख़बर पवंदी आहे, मां अॻकथी करे सघां। ऐं हुन पंहिंजा नंबर वधाइण लाइ उसने अपने नंबर बढ़ाने के लिए बादशाह की नज़र में अपनी हुकूमत बढ़ाने के लिए, अपनी शान बढ़ाने के लिए कोई भी ऐलान करते हैं। मिसाल के तौर पर उसने कहा डॉक्टर साहब आप जो है बादशाह सलामत आप जो है 6 महीने के बाद बच गए। वो जो बादशाह था उसने जब बात सुनी तो उसके काम खड़े होंगे, सारे दरबारी परेशान हो गए। नजूमी ने पता नहीं क्या सोचा है, तो उसने कहा मेरी बात बाद में करो। बादशाह ने कहा मेरी बात, ये रूमी साहब ने वाक़या बयान किया, मेरी बात बाद में करो, तुम अपने बारे में बताओ कि तुम कितने दिन जिंदा रहोगे। समझो था बात? बादशाह नजूमी के कहो तो मुझे क्या होगा तो 5 बार बड़ा नहीं जिंदा रहे। नजूमी सोचे छे मुझे उम्र 40 साल 30 साल मतलब नहीं, मैं 30 साल जिंदा रहा, क्योंकि उसने तो अपना इल्म जाहिर करना। तो बादशाह ने जल्लाद को बुलाया, उसका इसने अपनी गर्दन उड़ा, उसी वक्त गर्दन उड़ा दी गई। उसने कहा इस बेचारे को अपना पता नहीं है और दावा कर रहा था 30 साल जिंदा रहूंगा, अभी ये मर गए, तो मेरे बारे में क्या पेशन हुई है। जेको बेइल्म माण्हू तव्हांखे मशवरो ॾिए थो उनखे पंहिंजे बारे में पतो कोन हूंदो, तव्हां असांजे बारे में उनखे कहिड़ी ॻाल्हि सम्झियो सही ॻाल्हि। डॉक्टर साहब वटि डॉक्टर ने बि ठूक कयो ऐं इहे ॻाल्हियूं ख़तमु कयो त हिनखे जिन आहे, हिनखे जादू आहे, हिनखे सेर आहे, हिनखे तावीज़, हिनखे गंढो खपे, इहे ॻाल्हियूं ख़तमु कयो। बिल्कुलु जेको मुस्तक़बिल डॉक्टर ने रुजू कयो ऐं हमेशह हिते तव्हां दोस्तनि खे चहिरा नंबर मौजूदु हूंदा आहिनि। तव्हांखे तकलीफ़ आहे पंहिंजो ग्रां जो किताब सां राब्तो कयो, तव्हां उन्हनि दोस्तनि वटि बाक़ाइदे फ़र्ज़ था आहिनि
तव्हां तकलीफ़ ॿुधाईंदो, तव्हांजी रहनुमाई कंदा, तव्हां हिन तरफ़ वञो, हिन डॉक्टर सां मुलाक़ात कयो। जेके ॻाल्हियूं आम तरीक़ ॿुधायूं वयूं त तव्हां पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, तव्हां अनमोल आहियो, सिहत तव्हांजी अनमोल आहे, उनजो तव्हां पाण ई ख़्यालु रखी सघो। डॉक्टर साहब जेके ॿ ॻाल्हियूं कननि जे हवाले सां चयूं, ॻाल्हियूं त घणियूं आहिनि जेके मोटियूं मूंखे सम्झ में आयूं त कननि जी हिफ़ाज़त जे लाइ तव्हां इहो ख़्यालु रखो त कॾहिं बि कन में गड़बड़ थिए, गंद कोई अचे, पी पाना शुरू हो, तो ये न समझें कि ये कोई मामूली चीज़ है, इसमें जो है मैं कुछ तेल डालूंगा तो ठीक हो जाऊंगा, नहीं, फौरन ENT स्पेशलिस्ट, नाक, कान और गले के डॉक्टर की तरफ रुजू करें। आगे समझ लो उनकी मुस्तनद डॉक्टर। दूसरी बात डॉक्टर साहब की जो मैंने नोट की वो ये था कि पानी से कानों को बचाएं। पानी हमारा यहाँ वैसे ही आलूदा है, तो खामखा पानी अगर चला गया, वो पानी आलूदा खराब, इन्फेक्शन होने का एक वजह ये भी हो सकता है। तो किस तरह अपने कानों को पानी से बचा सकते हैं ताकि ये कान अंदर से खुश्क रहे, और फिर हमें थोड़ी सी हो जाए तो फिर अंदर वो डाल देते चीज़ें, फिर वो खारिश करण शुरू करेंदा है। मुख्य थोड़ी घणी मालूमात डॉक्टर बेकर था सम्झनि, कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी अंदरि शइ विझी खणण जी ज़रूरत कान्हे। तो अल्लाह ताला मतिलबु आहे तव्हांजे हिनखे हीअ ठाहे, जेकॾहिं घणी तकलीफ़ थिए हीअं कम ते रखी, हिन कन ते रखी, तो आस्ते आस्ते थोरी अंदरि आंगुर विझणु डॉक्टर तव्हांखे बेहतर ॿुधाईंदा, यार तमामु हिकु नाज़ुक सूरत हाल आहे, हिन खां बचण जी कोशिशि कयो। ऐं वेठा हूंदा आहिनि फुटपाथनि ते, बाबा जो गंद थो कढां, अंदरि अलाए छा छा विझंदा आहिनि, हिननि खां बिल्कुलु बचो, हिननि तरफ़ न वञो। हिननि जा जेके इस्तेमालु करण वारा आला उहे बि बिल्कुलु ख़राबु हूंदा आहिनि, उन्हनि में ख़ुदि जरासीम हूंदा आहिनि, तव्हांखे बीमार करे छॾींदा। ऐं डॉक्टर साहब ॾाढी सुहिणी ॻाल्हि हुई, पंहिंजी किचन जी सफ़ाई जो ख़्यालु रखो, पंहिंजे हथनि जी सफ़ाई जो ख़्यालु रखो, पंहिंजे लिबास जी सफ़ाई जो ख़्यालु रखो। हुज़ूर अलैहिस्सलाम जेको फरमायो त कंहिंजे घर जा नहर रहंदी हुजे ऐं मुर्गीअ जो 5 भेरा हुन मां वसूल करे त उनजे जिस्म ते का पाकी रहंदी, त चयोसीं न या साफ़ शफ़ाफ़ पाणी त कीअं, पाण फरमायो नमाज़ पढ़ण वारो बि आहे, यानी कि असांखे घुरिजे त नमाज़ लाइ अचूं त अहिड़ी असांजी सफ़ाई हुजे, पर जिस्म जी लिबास जी बेहतरीन सफ़ाई। पानी के हवाले सां ॾाढी मुयसर डॉक्टर साहब ॻाल्हि फरमाई, इंतहाई ज़रूरी आहे, जिते पानी साफ़ शफ़ाफ़ दस्तियाब नाहे उबारे ऐं उन खां पोइ उन पाणी खे असां इस्तेमालु कयूं। ऐं बेहद मशहूर है, हम सब जमात के आबा आपकी और आपकी रहनुमाई की हमेशा ज़रूरत रहेगी, और जो डॉक्टर साहब की एक मोहब्बत और प्यार इस तारीख के अंदर से रहा, उनको भी उन्होंने याद किया, तो आज उनके लिए भी एक यादगार दिन हो गया, उसको याद किया गया। और इस अच्छी खिदमत के हवाले से इंशाल्लाह ये काम हम बढ़ाएंगे, ये शूर और आगही हम बढ़ाएंगे और इल्म हम बढ़ाएंगे। हमारे लड़के और लड़कियां दोनों तालीम हासिल करेंगे, और इंशाल्लाह ये जो खराफात हैं, जो फजूल बातें हैं हमारे अंदर चलती रहती है, मैंने उससे सुनी, मैंने उससे सुनी, मैंने उससे, इसको कभी भी हम अहमियत नहीं देंगे। हम अहमियत उस वक्त देंगे जब तक हमें पता चले कि ये बात किसी बावसूख आदमी ने कही। हुज़ूर अलैहिस्सलाम की इरशाद है, उस आदमी के झूठे होने के लिए यही काफ़ी है कि सुनकर वो बात आगे बढ़ा दे। हुज़ूर अलैहिस्सलाम ने फरमाया ये झूठा होने के लिए काफ़ी है, तो ऐसे कभी भी न करें। इंशाअल्लाह इससे हमें और आपको फ़ायदा मिला होगा। अल्लाह ताला आप सबको अपने सुलमान में रखें, अपनी सेहत का ख्याल रखिएगा, अपने दुआओं में तवानाई का इस्तेमाल है उसमें ख्याल करें, हम पानी को बेजा इस्तेमाल करें। वजू बनाया, टोटी खोल दी और फिर वो पानी बहे जाए, पानी बहे तो बहे, वह खुदा के वास्ते एक कीमती खुदा जो तोहफ़ो हुआ, पानी की टूटी हिकु हल्की हुई। आम ॻाल्हियुनि ते न वञो, बाबा वसायो पाणी, पाणी खे तव्हां को जिस्म खे आलू त करिणो, जेके चवंदा आहिनि त नीम मुला ख़तरे ईमान, नीम हकीम ख़तरे जान, नीम मुलनि जी ॻाल्हियुनि ते असां पाणी बर्बाद कंदा। सो असांखे घुरिजे पाणी क़दुरु ज़रूरत इस्तेमालु कयो। हुज़ूर अलैहिस्सलाम जो फरमाना, जेकॾहिं तव्हां दरिया में सफ़र पिया कयो उते भी पानी ज़ाया न कयो। हाजी साहब, सूफी साहब, मौलवी साहब, पीर साहब, पानी के इस्तेमाल कयो क़दुरु ज़रूरत, तमामु टूटी थोड़ी पूरी ऐं कॾहिं तव्हां हेॾे होॾे बंदि कयो टूटी। गैस इस्तेमालु
इस्तेमाल कर रहे हैं, लकड़ियाँ जला रहे हैं, जब भाई इतना ही हमें एक किटली गर्म करनी आहे ना, सही आहे नहीं, जंहिंमें असां चांहि पिया खायूं, वो किचन ते गर्म ना आहे करणु, वठी ॿाहिरि बढ़ाईंदासीं वधाईंदासीं, त गैस खे बि पाणी काठी जे बाद ओतिरो इस्तेमाल कयूं जेतिरी ज़रूरत आहे, बिजली बि ओतिरी इस्तेमाल कयूं जेतिरी ज़रूरत आहे। ऐं घर में असांजा हिते अक्सर करे असांजो हली पियो आहे, सीमेंट जा घर ठाराईंदा आहिनि, साम्हूं मुंहिंजो बि घर ठहियल आहे, इहे घर थधा घर इंतिहाई मुश्किल आहे। असांखे घुरिजे त अहिड़ा घर ठाहियूं जेके असांजे आब हवा मौसम सां मुताबिक़त रखनि, ऐं वण आसपास घरनि जे हुअणु खपे। इंशाअल्लाह इहो हिननि शयुनि जो असां ख़्यालु रखूं ऐं ॿाहिरि निकिरो वॉक कयो, ॾिसो त केॾा ख़ूबसूरत वण आहिनि, उन्हनि जो मज़ो वठो, उन्हनि सां प्यारु कयो। अल्लाह ताला फरमाए वञो ज़मीन में घुमो, ॾिसो मां छा छा पैदा कयो। इन्हनि जो मतिलबु छा आहे, वरी ॾिसी हलिया वञो न, इन्हनि सां प्यारु कयो त जीअं इन्हनि जे वधाइण जी उमंग ऐं शौक़ु पैदा थिए, सम्झो था सघो। इन जे करे इहे वणनि सां प्यारु कयो त वण पोखींदो बि, त असांजो माहौल अञा बहितर थींदो। तइलीम ऐं शूर असांजी ज़रूरत आहे, जेका असां पंहिंजी औलाद जे अंदरि पैदा कंदासीं। तव्हां सभिनी जो वक़्तु तमामु क़ीमती आहे। डॉक्टर मोहनला साहब, जनाब डॉक्टर मोहम्मद आलिम साहब, जनाब डॉक्टर नसीर अहमद साहब ऐं जनाब अल्लाह यहाँ तशरीफ़ लाए हैं, आप सबका बहुत शुक्रिया। अल्लाह आपको बरकतें दे, अल्लाह आपको तरक्कियाँ और इज़्ज़त बख्शे। आपने हमारी खबरगिरी की, आप आए और हमेशा आपकी साक्षात Ali.